हिन ख़बर लाइ असां ताउन कयो आहे। देखिए अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली के दवा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ियामंद लॻ पेनाफ्लिक्स जे छेड़छाड़ तां ॿिनि सियासी पार्टियुनि में जहिड़ो, जंहिंजे नतीजे में काज़ियामंद यूनियन काउंसिल वार्ड 3 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवार मंठार गल्लू पंहिंजे भाउ समेत ज़ख़्मी, जिन खे फौरी तौर ते पार्टी अॻुवाननि अॻूणे तालका सदर अब्दुल लतीफ़ रिंद ऐं डिवीज़नल जॉइंट सेक्रेटरी मीर हज़ार ख़ान जतोई सिविल अस्पताल काज़ियामंद पहुचायो, जितां फर्स्ट एड खां पोइ इन्हनि खे नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। काज़ियामंद सिविल अस्पताल में नवाबशाह रवानगी खां पहिरीं साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ज़ख़्मी मंठार गल्लू ऐं संदसि भाउ जो चवणु हो त मुख़ालिफ़ असांजो पंहिंजे हथ में लॻल PTI जे पेनाफ्लिक्स फाड़े रहिया हुआ त असां हुननि खे मना कयो त हुननि जहिड़ो कयो। जहिड़े खां पोइ वरी पीपल्स पार्टीअ जा कुझु गुंडा सान करे असांजे घरनि ते चढ़ाई करे असांखे ॿारनि बचनि समेत ज़ख़्मी करे विया आहिनि, जंहिंखां पोइ असां पार्टी अॻुवान अब्दुल लतीफ़ रिंद खे फ़ोन कयो। उन मौक़े ते अब्दुल लतीफ़ रिंद जो चवणु हो त हीअ असांजा वर्कर निधन कान आहिनि, असां पार्टी क़यादत खे आगाही ॾिनी आहे ऐं NC दाख़िल कराए छॾी आहे। जल्द FIR कटाए मुलज़िमनि खे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वेंदो। मीर हज़ार ख़ान जतोईअ जो चवणु हो त असांजी वर्करनि सां नाइंसाफ़ी थी आहे, हुनजे घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ॿारनि समेत मारकुट कई वई आहे, जेका सरासर नाजाइज़ी आहे। हुन जो वधीक चवणु हो त मुलज़िमनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारण जी कोशिशि कई वेंदी त जीअं आईंदा केर बि अहिड़ी जुरत न करे। असां खणी त आयो फिर असां हुन सां थोरो मुंहुं मारी अथई, पोइ घर वेठे ॾह ॿारहं हमरा वठी विया, असां हमिलो कयूं। पहिरीं त अस्पताल पुॼूं, ॾिसूं छा आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुनखे ॾसींदासीं, रिपोर्ट करायूं त पोइ हुननि जे मथां FIR कर। 5-6 औरतूं ज़ख़्मी आहिनि, घर में घिड़ी अची विढ़िया आहिनि, हालांकि हिननि जे मथां हाला कई अथनि, घर में घिड़ी दीवार चौदीवारी क्रॉस करे। पेनाफ्लिक्स छो पिया हटायो, तव्हां पंहिंजा हाणे असांखे पंहिंजी जॻह ते लॻो पियो आहे त उन तां हुननि गार गंद कई ऐं हिननि मना कयो त उन तां पोइ हुननि जे घर घिड़ी माण्हू 10-12 वठी हथियारनि सां सरियनि सां जेको आहे सो हिननि ॿिन्ही खे ज़ख़्मी कयो अथनि। अधे जी बांह बि टुटी आहे, दिमाग़ में बि धकु लॻल अथसि ऐं साईं खे बि धकु लॻल आहिनि बांह में दिमाग़ में। हिन डॉक्टरनि रेफर कयो आहे नवाबशाह, असां हुनखे नवाबशाह वठी था वञूं, CT स्कैन कराईंदासूं ऐं असां इहो आहे पंहिंजी पार्टी क़यादत ताईं बि इहा ॻाल्हि पहुचाई आहे। इंशाअल्लाह हिननि सां बि इंसाफ़ थींदो ऐं हुननि खे केफ़रे किरदार ताईं पहुचाइबो। अच्छी मख चांदी जड़ी कपे उन जी भली पैदावार के हासिल करण में एक तमाम वॾी रुकावट है। बेघेट अच्छी मखा पाक चांदी जड़ी भली पैदावार। बेघेट लाखा पेस्टिसाइड जूनामोरी ते दस्तयाब है। प्रोपराइटर अब्दुल हकीम खसकेली।